बणजी वञूं हा। अस्सलाम वालेकुम दोस्तों, छाल वाल तबीयत से ठीक है। मां तव्हांजो एम सलीम ऐं असां अची विया आहियूं ॿीहर नए व्लॉग सां गॾु। दोस्तों असां बनी ते आया आहियूं यूसुफ सां गॾु। सो माशाल्लाह कणिक ॾिसो कीअं आहे, ज़बरदस्त थियो आहे मुंहिंजे हिसाब सां। त तव्हां वधीक ॿुधाए था सघो कीअं थियो आहे। ऐं माशाल्लाह असां शाख जे आस पास में आयासीं, शाख जे आस पास में हे बनियूं आहिनि माशाल्लाह शाख ते। सो ज़बरदस्त आहिनि, वण टिण बि पोखियल आहिनि। ऐं हेॾां वरी यूसुफ जा मिर्च आहिनि। यूसुफ जेको आहे पटाई कयो आहे, अॼु हिकिड़ो कटो पटे वियो, हाणे सिलाई थो करेसि। यूसुफ छा हाल आहे? खैर खुश आहीं? कुर्ब अला जैसन। ऐं असांखे हिकिड़ो गानो ॿुधा, सिलाई बि कर कटे के उन सां गॾो गॾु असांखे हिकिड़ो गानो बि ॿुधा। सही गानो तव्हांखे ॿुधाए त टाइम पास बि थी वञे। टाइम पास आख़िर करे गानो न आहे। हा तव्हांखे ॿुधाए था। हा साईं। ओ दीन दुनिया मां निकिरी वञूं हा, पाक हुसैन जो थोरो आ। ओ दीन दुनिया मां निकिरी वञूं हा, पाक हुसैन जो थोरो आ। भोला बांदर बणजी वञूं हा, पाक हुसैन जो थोरो आ। ओ दीन दुनिया मां निकिरी वञूं हा, पाक हुसैन जो थोरो आ। वाह 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 वाह, छा ॻाल्हि आहे, छा ॻाल्हि आहे, ज़बरदस्त ज़बरदस्त। इहो काथों सिखे भला इहो कलाम? बसि त इहे यादगिरी आहिनि कुझु। हा 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 माना नंढे हूंदे ॿुधंदो इहे गाना? हा ॿुधंदा हुआसीं सही शौक़ सां। सो माशाल्लाह हींअर तोखे यादि आहिनि। ऐं हिकिड़ो ॿियो बि अञा ॿुधा न, अथई को यादि न? हा ॿियो तव्हांखे ॿुधण पर थोरो सोचण ॾे, यादगिरी कयो न। माना यादि विसरी विया अथई? हा विसरी विया आहिनि न, घणो टाइम थी वियो आहे ॾिसींदो त। सही आहे, माना काफ़ी टाइम थी वियो आहे तोखे, हाणे तोखां गाना सभु विसरी विया आहिनि। विसरी विया आहिनि। सही आहे, अगरि यादि अचे त ॿियो बि हिकिड़ो ॿुधा, न त पोइ वरी तुंहिंजी मर्ज़ी। हा दोस्तो, मोहम्मद यूसुफ चए थो ॿिया गाना मूंखे यादि न आहिनि, ज़हन में न आहिनि, छो जो गाना मां ॿुधंदो हुअमि नंढे हूंदे, काफ़ी टाइम थी वियो आहे जेको आहे। सो हाणे गाना यादि न आहिनि। सो दोस्तो इहो हुयो मोहम्मद यूसुफ जो गानो, तव्हांखे वणियो आहे या न इहो कमेंट में राय ज़रूरु ॾिजो। सो असांजो अॼु जो वीडियो मक़सदु भरण इहो ई हो। वरी नेक्स्ट टाइम नेक्स्ट वीडियो में मिलंदासीं, तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़।